उन्हें टेम ते हेठ जी घर में पहुतस आवाज करन ते आयो महसूस कयम अबो अबू बकर हींअर भी छित ते कुरान पियो पढ़े, छित ते कुरान पियो पढ़े। ही दुनिया जे लिए हिकिड़ो वॾो दरस आहे। बीमारियों, मुसीबतूं, तकलीफ़ूं, परेशानियों, आज़माइशूं दुनिया में तव्हां जिबर जी जंड में जेतिरा बीठा वञो, दुनिया में मुसीबतन परेशानिन तकलीफन में केतरा भी घेरा वञो, पर मियां ईमान वारा उहे न जेके हर हाल में अल्लाह जी याद में मसरूफ आहिनि। अल्लाह से सूरह अल-फाल में इरशाद फरमायो तो मोमिन जॾहिं अल्लाह जो आयतूं क़ुरान हदीस जो ॻाल्हियूं ॿुधंदा व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, ॿुधण सां उन्हनि जो ईमान वधियो वञे। त हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे त आऊं तव्हां हिते वेही पंहिंजे ईमान में इज़ाफ़ो कयूं। अल्लाह से इरशाद फरमाया सुम्मा तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह, कि दीन जो ॻाल्हियूं ॿुधी करे ईमान वारनि जा जिस्म जानियूं दिलियूं रब ॾे झुकियो पवनि, नरम छो पवनि। दुआ कयो अल्लाह इहा शहादत नसीब फरमाए। वइज़ा समिअू मा उनज़िला इला रसूल तरा अयुनहुम तफ़ीज़ु मिनद दम'i मिम्मा अरफ़ू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मअ शाहिदीन। अग फरमाए कुरान सुन्नत कदरदान जॾहिं हे ॻाल्हियूं ॿुधनि था, गुनाहनि खे छॾे ॻोढ़ा ॻाड़े तौबूं करे रब जे दर ते किरो था पवनि ऐं दिलि सां दुआऊं था घुरनि, आमन्ना फक्तुबना मअ शाहिदीन। मौला करीम मासी असांजो ग़लति हुयो, अॼु असां सचो पक्को पुख्तो ईमान आंदो, हाणे असांखे नेकोकारनि में शामिल फरमा। दुआ कयो ही दीनी मजलिस में जेके असीं ॻाल्हियूं ॿुधूं पिया, अल्लाह असांखे इहो अॻियां अमल बता फरमाए। फरमायो इज़ा तुतला अलैहिम आयातुर रहमान खर्रू सुज्जदन व बुकिया। हे रहमान जा बाना ही जॾहिं ॻाल्हियूं न ॿुधनि था, उलमा खुतबा मुबल्लिगीन वाइज़ीन ॿुधाइनि था, अल्लाह जे हुज़ूर सजदनि में किरो था पवनि, और वो सजदन में पौधा किरन भला किर रोयो रब जे साम्हूं सजदन में किरंदा, छो तिन्हनि ॻाल्हियुनि जे ज़रिए सुञाणीनि था अल्लाह जी ज़ात कहिड़ी आहे, उन ज़ात जो शान चाहे, क़ब्र चाहे, क़यामत चाहे, ज़िंदगी चाहे, जिंदगी जा हक़ चाहे, जिंदगी जा आदाब चाहे, अल्लाह जा हक़ चाहे, आख़िरत जा मामला केॾा कठिन, उन्हनि लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं महिनतूं खपनि। पर में जॾहिं ईमान वारा दीन वारा हे ॻाल्हियूं ॿुधनि था न, ही ख़सलतूं उन्हनि जे हयात में अचनि थियूं। उहे रुॻो ॻाल्हियूं कोन्हनि, ही क़ुर आहे, हिन जो हर हुक्म अमल जे लाइ अवल ताऊं तव्हां इरादो कयूं त जेके क़ुर हिननि दीनी मजलिसनि जा हक़ त शान रब निभाइण जी तौफ़ीक़ ॾे, असीं पंहिंजे ईमान में इज़ाफ़ो आणी वञे इंशाअल्लाह। असीं पंहिंजे रब ॾे अॼु खां इंशाअल्लाह पंहिंजे दिलि खे, पंहिंजे वजूद खे रब ॾे झुकायूं, रब ॾे मोटी अचूं, सची पकी तौबा कयूं, गुनाहनि जी ज़िंदगी छॾे अल्लाह जे साम्हूं रुकू ऐं सुजूद में इताअत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। हाणे इंशाअल्लाह ऐं इंतिहाई इख़्तिसार सां अॼु की नशिश में सिर्फ़ हिकिड़ी हदीस ज़िक्र थो कयां, उन हदीस सां जेके मुंसलिक चंद मामलात आहिनि उहे तव्हांजे साम्हूं ज़िक्र थो कयां। मतलब हीअ जेका हदीस मुबारक आहे उन जे अगरि तशरीह में वञिजे, तौज़ीह में वञिजे, इंतिहाई जामे हदीस आहे। घरू ज़िंदगी खां वठी, अक़ीदे खां वठी, अमल खां वठी, असहाब, औलिया, अहल बैत, अज़वाज मुतहरात, ईअं समझो त हिन में दीन जो वॾो वसी तज़कुरो मौजूद है, जे हदीस हिक मजलिस में तशरीह मुमकिन काने का। बस इख्तिसार से चंद ॻाल्हियूं ज़िक्र थो कयां। मजलिस के टुको करण मक़सद कोन्हे, मौज़ू के वधाइण मक़सूद कोन्हे, मक़सद इहो आहे त मक़सददारियूं ॻाल्हियूं ॿिए खे ॿुधूं, ॿुधायूं, सम्झूं, सम्झायूं ऐं उन्हनि ते हली पऊं। ये हदीस है, हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अब्वाब तफसीर में सूरह नूर जी तफसीर में हिन हदीस जो ताल्लुक छा सां आहे? हिन हदीस जो ताल्लुक इन शइ सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में उम्मुल मुमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा
रज़ी अल्लाह ताला अन्हा ते मुनाफिकन तोहमत हई हुई सैयदा जे मदा अल्लाह ताला उन्हें तोहमत का बाद में उन्हें मामले जी सफाई में ततहीर में सैयदा जी अजमत में कुरानी आयतों नाज़िल फरमाई ने पूरे मामले जी वजाहत था। तो मामलो में बड़ो बड़ो तफसीली वाक़ियो हुआ इन वाक़े के खणी हलूं था विख विखते नसीहतूं सभी शयुनि जो इदराक मुमकिन कोन्हे। बस चंद शयूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयां तो तवज्जो रहे, दिल दिमाग़ हाज़िर रहे। अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं आहिनि, कुरान सुन्नत जी मजलिस आहे। इन शयुनि खे सम्झूं ऐं पंहिंजी ज़िंदगी में पैदा कयूं। और आयशा सिद्दीक़ा फरमाए थी मुते मुनाफिकन तोहमत हई, तोहमत का बाद में हुननि मदीने में या ख़बर आम करे करी मदीने में गटी गली हता के इन खबर में हुननि एतरी चरक ज़ुबानी चालाकी ऐं शैतानगिरी इस्तेमाल कई जो बार सादा सादा जेके मोमिन आहिनि से बि इन्हनि जी ॻाल्हियुनि में जी आहे। पूरे मदीने में हर पासे इहे तबसरा पर सैयदा फरमाए दी मुख्य खबर ही कान्हे, आऊं घर में आ मुख्य खबर ही कान्हे का। हदीस में हिकिड़ो अहम मसलो आहे, खबर छो कोने जो औरत घर में हूंदी या मर्द ॿाहिरि हूंदा आहिनि। सैयदा घर में आ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि आहिनि, सभु शयूं ॾिसनि पिया, सभु शयूं ॿुधनि पिया। हे तबसरा हे मामला सभिनी जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इल्मु आहे। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ॻाल्हियूं पंहिंजी घरवारी खे ॿुधाइण बि गवारा कोन कयूं। हिकिड़ो वॾो अकल वारनि जो हिकिड़ो नुक़्तो आहे, घरवारी जा छा हक़ आहिनि। घरवारी जा हक़ ये दम जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ॿाहिरि जी का अणवणंदड़ ॻाल्हि आणे घरवारी खे ॿुधाइण बि नथा चाहिनि त मतां इन जी दिलि आज़ारी थिए। वरी जो अञा अॻियां हदीसनि में वञो, सीरत जे किताबनि में सभु शइ लिखियलु आहे। पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी नबूवत जी 23 सालनि में बल्कि 63 साल ज़िंदगी में 11 घरवारियूं हुयूं। 63 साल में वॾी ॼमार आहे, 63 साल जी ॼमार ऐं घरवारियुनि जी मौजूदगी ये समझो तकरीबन 30-40 सालनि सां गॾु रफ़ाकत में गुज़री। 11 घरवारियूं, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी में साबित कोन्हे कॾहिं के घरवारी खे गार ॾिनी हुजे, कॾहिं के घरवारी जो ऐब कढियो हुजे, कॾहिं के घरवारी जे मिट माइटनि जो ऐब कढियो, मां कॾहिं ऐब कढियो हुजे, घरवारियुनि जे धोतल कपड़नि मां कॾहिं ऐब कढियो हुजे। सीरत जो केॾो वॾो अहम नुक़्तो आहे, केॾो पंहिंजे पुट लाइ बि चवे त हलाक थे, नाकाम थे, नामुराद थे। बीबी साहबा फरमाए थी वरी थोरो अॻिते हली वरी ठापड़जी पई, वरी हुनजे ज़ुबान मां जुमला निकिता तय स मिस्ता मिस्ता हलाक थे, गारत थे। थोरो अॻिते हली वरी 3 चकर पेर ठापड़जी पियसि, वरी सागा ज़ुबान ते जुमला तय स मिस्ता मिस्ता हलाक थे, नाकाम थे, नामुराद थे। बीबी साहब फरमाया थी जॾहिं 3 मरतबा हिन जी ज़ुबान मां इहे जुमला निकिता त मूंखे वधी करे उम्मे मिस्सा पुछा कयो अतसुबीन इब्न की उम्मे मिस्सा छा पई करी, अॼु पंहिंजे पुट खे बि पारूं था ॾी, पंहिंजे पुट खे बि बदुआऊं ॾी। हाणे उम्मे मिस्सा ॾसे सी त आयशा उनखे पारूं था छाजे लाइ पई ॾियां, इल्ला फी के तुंहिंजे करे। बीबी साहबा फरमाए थी मुंहिंजे करे, मूंखे त सम्झ में कोन आयो छाजे लाइ। हाणे सॼो किस्सो बयान करे थी ॿुधाए, ओ मोमिननि जी अम्मड़ आयशा ख़बर तोखे कान्हे का, पर हक़ीक़त ही आहे त पूरे मदीने में मुनाफ़िक़नि तुंहिंजे बारे में वॾियूं ख़बरूं फैलाए छॾियूं आहिनि। हिन हदीस जुमलनि ते गौर कयो, एतिरो त हिन अॼु पोड़ी अम्मड़ जो हौसलो ख़ता परेशानी जो हलियो न थी सघे पई थाबड़जे छो पई त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी घरवारी ते मुनाफ़िक़नि तबसरा कया ऐं अॼु इन मामले खे साम्हूं रखी पंहिंजे सॻे पुट खे बि बदुआऊं ॾे। हेॾा हदीस मां ॿियो सबक़ थो मिले त जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा असहाब हा या सहाबियात हुआ, दुनिया के अल्लाह अकल ऐं इल्म दे तबसरा अजीब पी करे, पर हकीकत ही थव त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन जा असहाब पाण करीम अलैहिस्सलाम जे घराणनि सां पंहिंजे बच्चनि खां वधीक मोहब्बत कंदा।
अज पुट के बदुआऊं पीने रुगो इने जे करे जो हिन मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे घराणे जे बारे में जिन तबसरा कया उन्हनि सां गॾु बीठो आहे। हदीस में केतिरी ॻाल्हि अचे थी, बीबी साहिबा फरमाए थी जॾहिं इहे मूं ॻाल्हियूं ॿुधियूं पहिरां ख़बर कान हुई, जॾहिं ॻाल्हियूं ॿुधमि हैरान थी वियुसि। पोइ मूं उम्मे मिस्सा खे चयो उम्मे मिस्सा सभु ॻाल्हियूं फरमाए थी मूंखे विसरी वियो। हाणे सोचियमि त वञा घर पंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम खां इजाज़त वठां ऐं पोइ पंहिंजे घर वापसि वञा, अबू बकर सिद्दीक़ जे घर वञा, बाबे जे घर वञा। वापसि नबी करीम अलैहिस्सलाम जे घर आयसि, अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खां इजाज़त वरितमि। साईं घर वञण थी चाहियां, इजाज़त ॾियो, छॾे अचो। थोरी देरि जे लाइ बीहो, कहिड़ी वॾी नसीहत आहे क़ौम जी उम्मत जी न्याणियुनि जे लाइ। हल्को फुल्को इख़्तिलाफ़ थींदो आहे, मामला मसला थोरा बिगड़ंदा आहिनि असांजे ॻोठनि में, बहिराड़ियुनि में, शहर में छा थींदो आहे? उहा न्याणी उहा जेका निकाह में पढ़ण जी आई आहे, मजाले जो मुड़ुस खां पुछे, मजाले जो घर वारनि खां पुछा करे, उहो पोती पाती गंदी पाती बाबा वञे पई। मुड़ुस ॿार आयो, हई वॾेरी केॾी वई आहे, तूं कावड़जी वई। यादि रहे उम्मत जी अहिड़े न्याणियुनि जे लाइ तलकीन आहे, दीन ही अथव। मामलात केॾा कठिन हुजनि, जेकॾहिं चाहियो तूं क़यामत संवरी पवे, मामलात जुड़ी पवनि त पंहिंजे घर खे पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर कॾहिं ख़ाली न कयो। बीबी साहिब फरमाए थी, मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हियूं ज़िक्र कयूं त साईं आऊं पंहिंजे बाबे अबू बकर ॾे वञणु चाहियां थी, पंहिंजे अबाणे घर वञणु चाहियां थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इजाज़त ॾिनी ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ग़ुलाम खे रवानो फरमायो, उन जी ड्यूटी लॻाए त वञ आयशा खे पंहिंजे घर छॾे आ। सिन अबू बकर सिद्दीक़ जे घर छॾे आ। सिन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला सैदा फरमाए थी, जॾहिं वरी बाबे जे घर आयसि, बाबे जे घर पहुतसि, दरवाज़ो खड़कायमि, अमर दरवाज़ो खोलियो, फरमाए थी घर में दाख़िल थियमि, मुंहिंजे अखियुनि में बि पाणी अची वियो, मुंहिंजे अमर जे अखियुनि में बि पाणी अची वियो। ऐं अञा हिते बीठा ई हुयासीं, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जेके घर जी छत ते हुया, ऐं घर जी छत ते छा पे कयूं? फरमाए थी कान फौकल बैत यक़रउल क़ुरआन। उन टाइम ते हेठि जी घर में पहुतसि, आवाज़ कननि ते आयो, महसूस कयमि अबू बकर हींअर बि छित ते क़ुर पियो पढ़े, छित ते क़ुर पियो पढ़े। ही दुनिया जे लाइ हिकिड़ो वॾो दरस आहे। बीमारियूं, मुसीबतूं, तकलीफ़ूं, परेशानियूं, आज़माइशूं, दुनिया में तव्हां जिबर जी जंड में जेतिरा बि बीठा वञो, दुनिया में मुसीबतनि, परेशानियुनि, तकलीफ़नि में केतिरा बि घेरा वञो, पर मियां ईमान वारा उहे आहिनि जेके हर हाल में अल्लाह जी यादि में मसरूफ़ आहिनि। न्याणी ते तोहमत लॻी चुकी आहे, ऐं न्याणी बि आम कान्हे, पैगंबर जी घरवारी आहे। ऐं पैगंबर खे अगरि सभ खां घणो उम्मत में सुञाणे थो त सिद्दीक़ अकबर थो सुञाणे। शान मुस्तफ़ी खां अगरि सभ खां वधीक कोई वाक़िफ़ आहे, सिद्दीक़ अकबर आहे। मूंखे ॿुधायो त जे दिलि ऐं दिमाग़ ते छा ज़िलज़िलो आयो हूंदो, दिलि ऐं दिमाग़ ते कहिड़ा परेशानी जा तूफ़ान बर्पा थिया हूंदा। पर सिद्दीक़ी ज़िंदगी इन शइ जो नालो आहे जो हालात कहिड़ा बि पर अल्लाह जी यादि में मसरूफ़ आहे। हितां हिन हदीस में तो सबक तो मिले त ही तो सुख में रब के छॾियो वेठा आहियो, अॼाऊं ई तव्हां तंदुरुस्ती में रब के विसारियो वेठा आहियो, सिहतयाबी में रब के विसारियो वेठा आहियो। हेॾे हिननि जे घरनि में केॾा मुश्किल न, हिन सभु वाक़िया ॾिसो। फरमी काला रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। मंजर ॾिसो, अल्लाह ताला फरमाया सारे बेकिनारे ते लाथो से हेड़ी सारी जमीन आ, इन जमीन दी बयाबानी में हिकड़ो मर्द हिकड़ी जाए ते लथो वा, बि औरत बि जाए ते लथा। कॾहिं सोचो त सही, ही रते देरे जो को रोड रस्तो कोने, हे असांजा जंगलात ही बयानात बयाबा कोनन के, बल्कि ही उहा जाए आ जे दौर में जमीन ते कोई बनी बशर न हो, उन्हें टेम ते लथा। केड़ी वडी मुश्किल गाल हुंदी, परेशानी दी गाल हुंदी, पर अल्लाह फरमाए तो नेक मानू है आदम अलैहिस्सलाम के हवा के इन्हें टाइम ते ॾिसो, उन्हें वक़्त में मूंखे याद पिया कर। केड़ा कुरान में वाक़या, यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में भी सदे नबी सगोरा। अज
अबू बकर सिद्दीक जी सीरत नज़र थी पवे, हीअं सम्झो त ज़िंदगी में अहिड़ो मोड़ शायद अॻ में आयो ई कोन। एतिरे क़दर मुश्किलात जो मामलो हुआ तो सिद्दीक अकबर जी ज़िंदगी इन शइ जो नालो हुआ याद में अल्लाह जी ख़बर पवंदे हेठि केरु आयो हुआ। छित तां हेठि ॾिसी करे मुंहिंजी अम्मड़ उम्मे रूमान खां पुछंदा, उम्मे रूमान केरु आयो आहे? उम्मे रूमान जवाब ॾिनो, अबू बकर अॼु पंहिंजे दर ते पंहिंजी न्याणी आयशा आई आहे। सिन अबू बकर सिद्दीक मथां लहनि था, मामलात केतिरे बि क़दर आहिनि पर ज़ुबान ते उहो ई मिठाज आहे, उहो ई मुहबत आहे। ज़ुबान ते जुमला कहिड़ा तरी आया, या बुनैय, ओ मुंहिंजी प्यारी न्याणी। असांजे लिए नसीहत आहे, कॾहिं असांखे औलाद जी का शिकायत मिले थी न्याणी जी पुट जी, अञा का ख़बर ई कान्हे त ग़लति आहे सही आहे। असां में केतिरा अहिड़ा जज़्बाती हूंदा, तव्हां ॾिठो त बसि जंहिंखे वरितई त ड्राए गिरी, पोइ बि ख़बर पए थी यार छोकिरो जो ॾोही कोन, हिन न्याणी जो कुसूर ई कोन। ये असांजो दीन अथव, मामलो केॾो बि कठिन आहे पर अबू बकर सिद्दीक पंहिंजी न्याणी खे कहिड़ा कलिमात फरमाया, या बुनैय। ये दीन अखलाकियात आदाब ज़िंदगी को सोने संभालण जो नालो हुआ। पंहिंजे औलाद जा मामला अचनि था, अजाया जज़्बात छॾियो, पहिरियां मामलात खे सम्झण जी कोशिश कयो। इन खां पोइ जेके सिद्दीक अकबर अॻियां जुमला चया, असां मां सभु को पी आहे, जेको अॼु नाहे सुभाणे थींदो। सभिनी खे पुठड़ा न्याणियूं आहिनि, अॼु जेके नंढा आहिनि उहे बि सुभाणे वॾा थींदा। औलाद ॾींदो औलादनि जे लाइ, हीअ जिन खे अल्लाह न्याणियुनि जी नेमत सां नवाज़ियो आहे, उन्हनि जे लाइ वॾी नसीहत आहे। अबू बकर सिद्दीक फरमायो, आयशा या बुनैया, ऐ मुंहिंजी प्यारी न्याणी, मुंहिंजी प्यारी न्याणी तोखे अॼु हिकिड़ो कसम थो ॾियां, कसम ॾेई करे तोखे हिकिड़ो कमु थो चवां जेको तोखे करणो पवंदो। बाबा छाजो कसम, छाजे लाइ कसम पियो ॾी? फरमाइंदा कसम इहो थो ॾे, इल्ला रजअती इला बैतिके, अॼु हिते न हिन मुश्किल मामलात जे हल जो इंतज़ार करी त वञी मुहम्मद जे घर वेही कर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मामलात वक्त ते हल थींदा पर मुंहिंजे मुड़ुस जो घर छॾे मुंहिंजे दर ते न अचे। ये सीती रवानो न फरमाए। केतिरा माशरे जा मर्द आहिनि, केतिरियूं अमड़ियूं आहिनि, केतिरा बाबा आहिनि, ओ वञी न्याणी जो दर खड़काए चईंदा आहिनि, अम्मा गणती न कजां, हल्को फुल्को मामलो, वरी फ़ख्र सां हल्को फुल्को मामलो दे, तुंहिंजो बाबो अम्मा जहिड़ो अथई। ओड़ी अम्मा छा चवंदी, अम्मा तुंहिंजी मां जहिड़ी आहे। घर में जेको हल्को फुल्को मामलो थिए देरी न कजां, हली अचां पंहिंजे घर। ये असांजी ज़िंदगी तोड़ फोड़ टूट फूट हर तरफ़ आम आहे। हिन हदीस मुबारक दरस ॾिनो न, जे मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे दीन ते हलण चाहियो था, हुननि जे दीन में इहो दरस आहे। पंहिंजे न्याणियुनि जा घर आबाद कयो, पंहिंजे बचड़नि जा घर आबाद कयो, मामला थींदा, हल थी वेंदा, पर दीनदारी इन शइ जो नालो आहे। अल्लाह न करे कॾहिं अणवण जो माहौल पैदा थिए, पंहिंजे न्याणियुनि खे छॾियो त मामलात खे। असां वटि अॼुकल्ह मिसाल के तौर ते तलाक जो मसलो आम आहे। हींअर माशरे में, कोर्टन में, अदालत में, मौलविन वटि, मुफ्तिन वटि वञो, मसला ई पहनि। इल्ला माशाअल्लाह मुफ्ती वेही 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 साल जा साल ॻारे छॾिया, फतवा जा कोर्स पढ़ी करे अची मुस्नद फतवा ते वेठा, पर फतवा जे लाइ सुवाल ई पथर। हिकिड़ो त मीरास जो मामलो, अधो हक़ नथो ॾे, अधी हक़ नथी ॾे, फिलाणो हक़ न, ॿियो तलाक जा मसला। इल्ला माशाअल्लाह मुफ्तिन वटि ॿियो मसलो ई कोन्हे। पर असां वटि तलाक जे मामले में छा हूंदो आहे? चङा चङा दीनदार माण्हू, असां वटि हिकिड़ो ट्रेड आहे, हिकिड़ो ईअं सम्झो तरीक़ेकार थी चुको आहे। मुड़ुस तलाक जो लफ़्ज़ चयो न आहे, माई फिल फोर पोती पाए वही लिखण। हालांकि क़ुरान कने असां मुसलमाननि पुछा कयो, असां वटि हिननि मामलात जे लाइ त क़ुरान में तलाक जी सॼी सूरत आहे। फरमाया अय्युहन नबिय्यु इज़ा तल्लक़्तुमुन निसाअ फतल्लिक़ूहुन्ना लिइद्दतिहिन्ना व अहसुल इद्दा। ऐ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हां घर वारनि खे तलाक ॾियो, तलाक खां बाद रसूल चाहे हिन इद्दत जा ॾींहं तव्हांजे घर में पूरा करणा पवंदा। इन इद्दत जे ॾींहंनि खां में न उन्हनि खे तव्हांजे घरों निकिरण जी इजाज़त आहे, न पोइ तव्हां ई उन्हनि खे घरां कढो। ऐं क़यामत जे सुबुह ते दुनिया खे पैगाम आहे, अल्लाह न करे कॾहिं अगरि जहिड़ा मामलात थी बि वञनि था, सब्र कयो त मामलात ठही वेंदा।
ॾींदा तव्हांखे रज़िम पे ही न्याणियुनि जी तरबियत आहे, ही बचड़नि जी तरबियत आहे जो बचड़नि खे कहिड़ी तरबियत कई बि वञे त मां हालात मामलात पाणे ज़वरबा पर पंहिंजे मुड़ुस जो घर न छॾे। अम्मा साण फरमाए थी इन दौरान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में माण्हू गॾु कया, सहाबा किराम सभु आया। हिकिड़ी मुश्किल तरीन कैफ़ियत छा था सम्झो, ही कंहिंजो मामलो पियो ज़िक्र थिए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेके वज़ू कंदा असाब पानी ज़मीन ते किरण कोन था ॾियनि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं गुरड़ी कंदा वात मुबारक जो पानी ज़मीन ते किरण कोन था ॾियनि, खणी पंहिंजे चेहरनि खे दाड़। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं पंहिंजो लोहा मुबारक फिटो कंदा ही उहो शहर आहे, इन शहर में उहे अक़ीदतमंद रहंदा, उहे सच्चा मुहिब रहंदा, उहे लोहाब ज़मीन ते किरण कोन था ॾियनि, खणी करे पंहिंजे चेहरनि खे पंहिंजे जिस्मनि खे दाड़। हिकिड़ो देर सां आयो नबी सी वज़ू करे चुको आहे, ॾिठई त अॻे साथी पाण करीमनि जे वज़ू वारो पाणी पंहिंजे हथनि खे हयो। अहिड़ो मुहिबीन जो ज़मानो हो, अहिड़ो मुख़लिसीन जो ज़मानो हो, अहिड़ो अक़ीदतमंदनि जो दौर हो। उन ॾिठो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मूंखां वज़ू अॻ में करे चुका, जंहिं पाण करीम अलैहिस्सलाम जे हथनि जो पाणी पंहिंजे हथनि खे हयो हुन अॻिते वधी उन जे हथनि वारी आलान खे पंहिंजे हथनि ते हणंदा त इहा बि सादत आहे। से मुस्लिम पढ़ो, किताबुल मनाकिब पढ़ो, बाबुल बरका पढ़ो। सुबह जो टाइम ते तो मदीने जा माण्हू पंहिंजे गुलामनि खे थां ॾी, सिंधी में चऊं मटका ॾी, खलियूं ॾी, पाणी जा बर्तन ॾी करे मोकिलींदा, वञो खूह तां पाणी भरे अचो। हदीस वजे तो खूह तां पाणी भरे कोई मोटनि था मालिकनि ॾे कोन था वञनि, हे सभु अची करे मस्जिद नबी में गॾु था थियनि। मुहम्मद करीम अलैहिस्सलाम अचनि इन खली में इन मटके में पंहिंजो हथ मुबारक ॿोड़िन तां त इहो घर वारा अॼु असीं पाणी पीऊं त रसूलुल्लाह जे हथनि वारो पाणी वञे। अहिड़ा अक़ीदतमंदनि जो नबी करीम अलैहिस्सलाम हज जे टाइम ते उम्रे जे टाइम ते पंहिंजे मथे मुबारक जा वार जे महिल कुड़ाईंदा आहिनि, यकीन जानो हिन वारनि खे ज़मीन ते किरण कोन ॾिनो वेंदो आहे। जेकर नबी करीम अलैहिस्सलाम कंहिंजे घर अचंदा महिमान बणिजी करे, पाण करीम अलैहिस्सलाम जेकर चमड़े जी खली में चप रखी करे पाणी पीअंदा, इहो अहिड़ो मुहिबीन जो ज़मानो आहे, अक़ीदतमंदनि जो ज़मानो आहे। हिन खली खे कटे करे पंहिंजे संदूकनि में महफूज़ था कनि, तिन खली खे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा चपड़ा मुबारक लॻाइनि। जेकर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के आने करे पंहिंजे संदूकनि में महफूज़ करे अॻियां पंहिंजे नस्लनि जे लाइ पैगाम छॾींदा, ख़बरदार ही उहो थांवा, ही उहो प्यालो आहे जंहिंमें मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पाणी पीतो आहे, उहो ख़ानदान वारो हिन थांव जी इबादत कजो। यकीन जानो जेकर अॻिते वञूं था मुहबत जो उहो मयारी मिसाली रहंदी। हाणे तव्हां खां पुछण थो चाहियां, अहिड़े मुहिबीन जे ज़माने में, अहिड़े मुख़लिसीन जे ज़माने में, अहिड़े सचे माण्हुनि जे ज़माने में, अहिड़े सरदार मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी घरवारी ते तोहमत मड़ी वई हुजे, ॿुधा त मदीने जा हाल छा हूंदा। हर अख आली, हर को परेशानी में वरतो पियो हो, केॾो कठिन मामलो आहे। तव्हांजो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मस्जिद में साहब गॾु कया, राय वरती, हर के पंहिंजी राय ॾिनी, पर वाह सोना उमर तुंहिंजी राय। उमर के हर जाए ते ॾिसो, उमर तव्हां खे नुमाया नज़र ईंदो। राय सबके पंहिंजी ॾिनी, हाँ केॾी महिल उथण वारनि में सोनो उमर उथियो, हिन बि राय ॾिनी आहे, पर यकीन जाणियो हे राय कोन्हे, कमाल दर्जे जी हिकमत आहे, कमाल दर्जे जी अक़लमंदी आहे, कमाल दर्जे जी बसीरत आहे। क़यामत जे सबूती पैगाम आहे, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सब असहाब बसीरत वारा, पर उमर सभिनी में मतबरो बसीरत वारो। सवाल करे दो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां उमर पुछण तो चाहियां, अॼु तव्हां ही मीटिंग गॾु कई आहे, हे असहाब जी जमात गॾु कई आहे, हे परवाना तव्हां गॾु करे पुछण था चाहियो, उन्हनि खां मामले जो हल पुछा कई वञे। या रसूल अल्लाह ॿुधायो तो सही, आयशा सां निकाह तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कयो आहे या अल्लाह जी मर्ज़ी सां? मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ज़ुबान ते चपड़नि ते जुमला तरी आया, पाण फरमाईंदा उमर हे निकाह मां पंहिंजी मर्ज़ी सां कोन कयो आहे, हे निकाह अल्लाह जी वही सां कयो आहे, रब जी मर्ज़ी सां कयो आहे, रब जे हुक्म सां कयो आहे। सुन फरमायो अल्लाह जा रसूल जेकॾहिं हे निकाह तव्हां रब जी मर्ज़ी
पंहिंजे घर रब जी मर्ज़ी सां वठी आया हो, इन मामले के छॾियो पर रब ते उहो इन मामले जो हल कंदो। अल्लाह अकबर। दिल चाहे थी चंद ॻाल्हियूं तव्हांखे सेना उमर जो ॿुधाए पोइ ते हला। हिकिड़ो तवील उनवान अथव में माण्हू मके में बहा, मदीने में बहा, जिद्दी जी तारीख़ उन टाइम से भी मिले। एॾो सारो ख़ितो आहे पर कंहिंखां पुछो यार ॿुधा एड़ो को मानू जंहिंले ईमान आणन जे ले मोहम्मद करीम सलाम दुआ घुरी हुजे, गॾो गॾु ईअं बि चयो हुजे अल्लाह इन के मुसलमान बि कर, पर एड़ो बढ़ायो रब जे दर ते ऐं घुर बेहड़ी रुगो दीन में न अचे, दीन जे ग़लबे जो ज़रियो बणजे। वो जवान केर हो? सुण उमर हो। अगर कंहिंखां सवाल कजे ज़मीनन ते सुझेव कोड़ो मानू जो मशोरा दींदो हो त या कुरान लहंदो हो तो ही मशोरो सही था। ये मशोरो कोने हाने कुरान यकीन जान ने जो जवाब ही दव। हाँ हाँ इन सवाल जो हिक ही जवाब आ। जेकर केर को जवान हो बोले जे जे मशोरन के अज कलामुल्लाह चयो तो वने तो हो जवान सुण उमर आ। दुनिया में इल्म वारा खोल सारा ईंदा पर जो सवाल पूछा कजे वो केड़ो मानू आ जे बारे में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाए मुझी उम्मत में सब का वडो आलिम हुआ, यकीन जानने जो इहो ही जवाब आ सुनो उमर। से बुखारी किताब रोया ख्वाब में खीर ॾिसण जो बयान पान करीमन जिसम ख्वाब जो जिक्र दियो पान करे में खीर पीतो जो को बच्चो उमर के दिनो साहबा जो साईं ने ख्वाब जी तबीर चाहे पान फरमाए ने इल्म की खीर मा मुराद इल्म तव ए मुखा बाद में उम्मत में सब का वडो आलिम उमर। से बुखारी पढ़ो सागी जाए जगह बो बाब है ख्वाब में जगह के कपड़ा दिसे लिबास दिसे इन जो बयान पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जो खबर मु ख्वाब दिठो वा मानू के दिठो मुख्तलिफ कपड़ा पातल दन के किथे पे अचन के जॾहिं उमर खे ॾिठो दम त सभिनी में उमर जा कपड़ा टिखा। साहबा जो सही फमा अव्वल तहु हे छा मुराद आ? हे कपड़न मां मुराद छा है? पान फरमाइंदा इन कपड़न मां मुराद बड़ो माण्हू सुझेव जेको जे घटी मां गुज़रंदो हो तुने के ॾिसी करे शैतान घटी छॾे करे भॼी वेंदो हो। यकीन जानो क़यामत जे सुबुह ते सवाल जो हिकु ही जवाब आ तो उमर सुनो उमर सुनो उमर। जेके खुद मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो उमर जे गली का तू ईंदो आ शैतान गली छॾे करे भॼी वेंदो आ, जंहिंजे मुक़ाबले जी सक शैतान के नाहे जे जी गली मां गुज़रंदो आ शैतान गली छॾे करे भॼी वेंदो आ। क़यामत जे सुबुह ने सवाल जो हिक ही जवाब आयो जवान सुनो उमरा। उम्मत में उहो मानू खल्क में उहो मानू अंबिया का बाद में जे बारे में चयो वने हे हक ही गालाइंदो वा। सुबह जे टाइम ते गाला भिन जी गाल हक्का, शाम जे टाइम गाला भिन जी गाल हक्का, मंझंदि जे टाइम गाला भिन जी गाल हक्का। वो केरा मियां जे जुबान के रब हक ले जारी फरमायो वा। यकीन जानो जेकर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी दरबार रिसालत में सवाल के खणी वणो दा जवाब तो मिले हिन रूए जमीन ते अंबिया का बाद में उमर तब जी जुबान ते अल्लाह हक जारी फरमायो वा। सैयदना सादिक री गाल कंदा हा केर साद ये समझो तकवा परहेजगारी इखलास सच्चाई दयानत अमानत मतानत साद पहाड़ा तकवाई सच्चाई से मुस्लिम में किताब ज़ुहद जे इब्तिदाई अब्वान में सब हदीस आंदी से ना सद बया साहब सगुरा ओहे सच्चा मानू तव जिसना साद तो चवे और कलमे पढ़न जे एतबार सा 7 नंबर आ 7 नंबर मुसलमान आऊंगा वो ब्या थिया चेदो असा उहे ॾींहं बि ॾिठा असा उहे हालात बि ॾिठा खाइण ले का भी शइ कान हूंदी वणन जा पन खाई करे गुज़ारो कंदा हुआसीं। चेदो जेकॾहिं कज़ाए हाजत ला वञी वेहंदा हुआसीं वेही उथी ईंदा हुआसीं पेटां का शइ खारिजी कान थींदी। थोड़ी देर तव्हां खां पुछां थो इन खां को वधीक सच्चो सुझेव साथ चेदो पन खाई गुज़ारा कयासीं तव्हांजो पेट खाली खाली कई ॾींहं गुज़री विया। जेकर वाक़े के इते ता रोके छॾियूं पतो तो पए त साद त वॾो अज़ीम आहे
परवरी जेका अॼी ॻाल्हि था ॾिसूं मुसन्नफ इब्न अबी शैबा में किताब ज़ुहद में इमाम साहब बाब जो कयाम करे बाब कलाम उमर इब्न अल ख़त्ताब इहो साद थो चवे ते तो असहाब जी तो वॾी जमात हुई मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साथी तो खोड़ सारा हा पर उमर उहो तो कान अज़हदना फि दुनिया उमर असां सभिनी में वधीक मुत्तकी हो अल्लाह जी जमीन ते असांजे ज़माने में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में उम्मत में सब का वॾो को मुत्तकी हो तो उमर हो जो अहिड़ो मुत्तकी अहिड़ो परहेज़गार अहिड़ो सच्चो इमाम मोहम्मद बिन साद तबक़ातुल कुबरा मिस्र उमर जे हालात ज़िंदगी में कहिड़े हदीस आंदी जेका मुख़्तसर सही बुखारी में भी मौजूद आहे एॾो मुत्तकी एॾो परहेज़गार एॾो सच्चो एॾो हिंदी ने जे तबीबन अतिबा जवाब दी छॾियो इलाज को कोने को इन ज़ख्मी हालत में किरमल न्याणी आई सैयदा हफ्सा रज़ी अल्लाहु तआला अन्हा साम्हूं वेही करे जुमला थी चवे या अमीर अल मुमिनीन ऐ मोमिनन जा अमीर या खलीफतल मुस्लिमीन ऐ मुसलमानन जा खलीफा वॾा इज़्ज़त माब वॾा तारीफ़ी कलिमात गॾो गॾु उनजी वफ़ात जा तस्करा उनजी तकलीफ़ जा तस्करा उनजी बीमारी जा तस्करा उनजी मुसीबत जा तस्करा उमर इन अज़मत वारी ज़ात जो नालो अथव जो अब्दुल्लाह बिन उमर फरमाइनि था ज़ख्मनि में चू रहा पर इन जे बावजूद ज़ोर लगाए मुझे सहारो ॾेई करे सिधा थी वेठा ऐं फरमायूं ख़बरदार अॼु मुंहिंजे उमर जे तरफ़ां सिर्फ़ु हिकिड़ी शइ जी इजाज़त खबरदार जो को तारीफ़ी जुमलो चयो अथव खबरदार को बेसब्री जो जुमलो चयो अथव सिर्फ हिकिड़ी इजाज़त अथव उहा इजाज़त बि इन जे करे अथव तो इहा शइ मुंहिंजे वस में कान्हे का अगर उमर जे वस में हुजे कंट्रोल मुमकिन हुजे शरीयत पाबंद करे अॼु उमर इन मामले कम रोके पाण पंहिंजी न्याणी ॾे मुखातिब थी फरमाइनि था हफ्सा फइन्नमा ऐनैक ही तुझे अखिन मां नीर वहन पिया इन नीर बहाइण जी इजाज़त थई जो ने अखिन जे ॻोड़न ते मु उमर जो कंट्रोल कोने वगर न मुझी पेरादी में वेही करे न मुझी तारीफ कजा नेड़ी कना मुनासिब गाल कजा आ उमर जैसी जेरो वा अल्लाह जे दीन जी पहरेदारी नींदो रहंदस ये उमर दा तकवा जो परहेज़गारी जो सिद्की सच्चाई जो ईमान इखलास जो हो मयार कदे पढ़ो तो सही मुसन्नफ अब्दुल रज़्ज़ाक़ किताब सलात सुबहनी जी नमाज की किरात बयान ताबी सगरो अलकमा बिन वक्कास फजर जी नमाज इशा जी नमाज जो टाइम जो बाद रिवायतन में फजर जी नमाज जो टाइम के तो सफू लगियो मुसलमान नमाज में बीठा पर जो मामलो तो दसे जे तो गलती थी वही सुस्ती थी वही अॼु जॾहिं मल नमाज ते आयम अॼु सब खां पोयां सिफ़ में बीठो आहे अॼु अॻी सिफ़ में पहुची कोन सघियुमि सब खां पोयां सिफ़ में बीठो आहे पर फरमाया तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां सोने उमर मुसलमाननि जी इमामत कराई मुसलमाननि खे नमाज़ पढ़ाई मुसलमाननि जो अमीर अल मोमिनीन मुसल्ले ते बीठल आहे ही फरमाया तो जेॾी महिल जो रब जो क़ुरान पढ़े थो सोनो उमर अल्लाह जी यादि में रोईंदो आहे रब जी मुहबत में रोईंदो आहे रब जे ख़ौफ़ में रोईंदो आहे पंहिंजे आख़िरत जे फ़िक्र में रोईंदो आहे हत्ता के फरमाया तो हत्ता समय तो नशीदा जो सफ में आखिरी आयो हूं पर उमर जो उछगारन जा आवाज उते बुधा पे सोने उमर जो शान है हालात मामलात ने पेश नजर तव्हांखे बुधा केॾो कद काठा चे जवान जो अॼु जो गहण पढ़ियो बेवकूफ़ बेअक़ल वेही तबसरा करे ठहे थो ने ऐं वरी थोरो अक़लमंदी जे अलाह सां मिड़नी थी ॾे ये के असांजे घटिन गलिन में के नादान एॾियूं ॻाल्हियूं कंदा कॾहिं कंहिंखां बिहारे पुछा कजे तोखे तकलीफ़ कहिड़ी है उमर जी ज़ात में तोखे तकलीफ़ कहिड़ी है यकीन ॼाणियो हीअ रुॻो हलो सुन्नत जा किताब न पर तव्हांजो सुन्नत जा किताब बुखारी बि सुन्नत जी मुस्लिम सुन्नत जी तिरमिज़ी बि सुन्नत जी ऐं सुन्नत जा जेके न मुखालिफ़त कनि था जेके न तबसरा कनि था जेकर उन्हनि खां हिकिड़ो पहिरां सुवाल कजे त बाबा असांजा बि कुझु मुस्नद किताब आहे तव्हांजा बि कुझु मुस्तनद किताब आहे असां वटि आमतौर ते न को माण्हू आलिम सगुर हदीस पढ़े ऐं तव्हां पुछो त किथे तव्हांखे चए इब्ने कसीर में त छा चवंदो भाई हदीस जो किताब ई कोन्हे बुखारी जो हवालो ॾे मुस्लिम जो हवालो ॾे असां वटि हिकिड़ा अहिड़ा किताब आहिनि जेके मुस्तनद आहिनि ऐं जेके तबसरो कंदा उन्हनि जा बि कुझु किताब मुस्तनद आहिनि
जिनमें सनदू बाहिन, जिनमें रावियान बाहिन, रावियान जा हालात बाहिन। ए रिजाले कशिया है, रिजाले नजाशिया है, मामकानिया फुला फुला रुवात जा हवाल। यकीन जानो जेकड़ी तवा की ईमान वारी गाल हे जेके अणवणदर तफसरा था कन जे इनन के चौन असन तवा पंजे मुसनद किताबन मा हिकड़ी एड़ी सही रिवायत खणी अचो तवा जन 11 इमामन के बारो तो बाद में इंदो हे जेके 11 इमाम दुनिया में आया तवा पंजे के मुसनद किताब मा हिकड़ी एड़ी रिवायत जेका उसूल जे एतबार से सच्ची साबित हुजे। इन्हनि 11 इमामन मां के सोने उमर जे एकड़ो को कड़ो जुमलो चो जे ॾेखारियो। यकीन जानो एकड़ो कड़ो जुमलो कोन्हे। ही जेके असां वटि तफसरा थियनि पिया अजर तेदर जे चौक ते आसमान लांकाने जे चौक ते थींदा, वरी सखर में, वरी कंबर में, वरी हिते ऐं सब जुड़तू किताब। मौलवी साहब जो किताब है, अफगानिस्तान जो हो, पाकिस्तान जो हो, ईरान जो छॾे हिननि खे। असीं भी कुरान दा खोलियो, असीं बुखारी दा खोलियो, तो भी कुरान रखे, पांजा मुसनद किताब रख, पांजे उसूल है। तव्हां खे इहो बि ॾिसां जेके हदीसनि जी सही ऐं ज़ईफ़ जा उसूल आहिनि हे पूरी उम्मत जा साॻा अथव। मना को चए के ॿिए वटि अलॻि आहिनि, न उन्हनि वटि सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्क़ु आहे, हिकिड़े उसूल जी तब्दीली आहे। उन खां हटी करे सभिनी वटि उसूल सागान। अगर उहे पंजे के मुसनद किताब मां बासनद सयान एकड़ी गाल कणी अचन त 11 इमामन मां के कड़ो जुमलो चयो जे यकीन जानो हिकड़ो भी साबित कोने जे उन्हनि जे किताबनि मां उन्हनि जे सनदनि मां जेकॾहिं सही रिवायतूं तव्हां अहल बैत जी अज़मतूं, असहाब किराम जी अज़मतूं, सिद्दीक़ फारूक जी अज़मतूं खणी अचो बेशुमार। बहरहाल ही हिकड़ी गाल मौज़ू में अची वई। ही तो सोने उमर जो शाह मस्जिद में गॾु थिया, सभिनी पंहिंजी राय ॾिनी, पंहिंजो मशवरो ॾिनो, पर सोने उमर जो मशवरो सभिनी खां मक़बर। बीबी साहब फरमाए थी ये मामलात गुज़रिया पे, ये ॾींहं हलिया पे, ऐं पंहिंजे घर वेठी हुयसि। बाबू अबू बकर भी इंदो हो, अम्मा उम्मे रुमान भी इंदी ही। फरमाइनि जो हिकिड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौज़ू खे मुख़्तसर थो कयां। शुरू में ॾिसम हदीस वॾी तवील है, तशरीह वॾी तवील है। तव्हां असर खां बाद में वेठा आहियो, रात जो काफ़ी टाइम थी चुको आहे। सैयदा फरमाए थी नबी करीम सलातो सलाम जन जे घर हुयम, बाबू अबू बकर बायो, बाबू अम्मा साइण बाई वेठा से। नबी करीम सलातो सलाम जन आया, मूंसां कुछ ॻाल्हियूं कयूं, मूंसां कुछ मामलात ज़िक्र कया। पाण फरमायो आयशा इंसान आ, खता थी वेंदी आ, गलती थी वेंदी आ, पर जेकॾहिं वाक़ई गलती थी आ फतूबी इलल्लाह, अल्लाह की ज़ात का माफ़ी घुर, व इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह माफ़ करण वारो आहे। हिते हिकिड़ो थोरी देरि तव्हांखे ॿुधायां, ऐं तव्हां कॾहिं बि ग़लती कयूं, अल्लाह जो क़ुरान मिटे मोहम्मद करीम इस्लाम जो केतिरा माण्हू हूंदा आहिनि पोइ पीरी में चवंदा आहिनि यार सॼी हयाती कमु मुब्ता कया, हाणे मस्जिद कीअं अचूं, सॼी ज़िंदगी गुनाह कयासीं, हाणे रब जे दर ते कीअं अचूं। न मियां, जेसीं तुंहिंजो साह आहे ऐसी जकर तौबा करे। फरमे कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। बाना तुझा केतिरा बि गुनाह आहिनि, तुझे मथां तुझे मथे ते तो केतिरी गुनाहनि जी बड गड कई आहे। यादि रखी छॾियां तुझे गुनाहनि खां अल्लाह जी रहमत वॾी आहे। तुझे 70 साल मेरा, तुझे 80 साल मेरा, तुझे 90 साल मेरा, जेकर अॼु बि ख़ुलूस दिल सां पंहिंजा गुनाह खणी पंहिंजे रब जे साम्हूं झुकी पवंदे, न रुगो रब तुंहिंजो तोखे गुनाह माफ़ कंदो, बल्कि क़ुरान फरमाया थो युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना। तव्हां तौबा कयो, रब रुगो तव्हांखे माफ़ कोन कंदो, बल्कि रब तव्हांजे गुनाहनि खे नेकिन में तब्दील करे छॾींदो। केॾो सस्तो सो 80 साल जा गुनाह झटके में नेकी थी वञनि। 80 साल जूं गीबतूं, बुरा तबसरा ज़िक्र थी। हिकिड़े माण्हू जो सामान हुजे, सामान हुयो, जंग में खणी वियो, वञे पियो, सफ़र करे पियो, सुतो, निंड कई, अखि खुली, सामान गुम, जे सवारी ते सवारी बि वई वञे, न मानी न पाणी, का शइ कान्हे, सवारी बि कोन्हे। हेॾे होॾे ॾिसी सम्झी वियो त हाणे हिते छा किथां आणियां। हुनखे दिलि में यकीन थिए त हाणे त मौत आहे, ॿी त का शइ कान्हे का। पाण पर में सुम्ही पियो। कुछ देर खां पोइ वरी अखि खुली, अखि खुले ॾिठई ओ साॻी सवारी सामान समेत पेरांदी में बीठी आहे। ख़ुशि थियो, पर अहिड़ो ख़ुशि थियो, अहिड़ो ख़ुशि थियो जो हुनजे सम्झो दिमाग़ ई कमु छॾे ॾिनो। शुक्राने जे तौर ते चवे ईअं हा, तूं मुंहिंजो रब आं, ऐं तुंहिंजो बानो मां, तो त वॾा वड़ कया,
पर पान फरमाई एडो तो खुश हो जो उनके चमन तो विसरियो रब के मुखातिब थी करे जे तो तू मुझो बानो ही आऊं तो जो रब्बा खुशी में मापे न पियो ये मिसाल दी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाया जकर तमामा को मानो खुलूस से दिल सा तौबा कंदो वा खुलूस से दिल सा अज पंजे रब जे सामू गोला सटे आइंदा जने गुनाह न करण जो पंजे रब सा वायदो जा मुसलमानों कुरान फरमाया तो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ओ ईमान वालो ए गुनाह जी जका बद तमा गद कया कोन हिसाब दे करे सकंदो छा दुनिया में हिसाब दींदो छा मरण बेरी हिसाब दींदो छा कब्र में हिसाब दींदो छा क़यामत में हिसाब दींदो तमा हिसाब देई न था सको तमा रब जे अज़ाब जो मुकाबलो करे न था सको तमा जे रब जा अज़ाब वडा सख्तन उन अज़ाब का बचण चाहो था पंहिंजे गुनाहन के नेकिन में तब्दील करण चाहो था बादशाह जे बादशाह के पाण का खुश करण चाहो था राज़ी करण चाहो था का हेडी वडी काल काने अज तौबा कयो सब शय मिली वे तौबा कंदासे जो इंशाअल्लाह अज मजलिस में गुनाहन का तौबा दा बीबी साहब फरमाए थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गालियों कयूं मुझे अखिन में भी नीर रोया पई बाबे दे नजर के बाबो भी रोए पियो अमर दे नजर के अमर भी रोए पई पर मैं जो मुझे जुबान में जुमला लिखता अल्लाह के रसूल अजाऊं केड़ी गाल क्या अजाऊं केड़ो मामलो बयान कया हकीकत ही याद आऊं अज उहे जुमला दी चवा जेके यूसुफ अलैहिस्सलाम जे वालिद याकूब अलैहिस्सलाम चया मुश्किल घड़ी में जने पुट रात जो आया रात जो अची करे चो ओ बाबा ही जो को तुझो मनगर पुट होने यूसुफ फाकलहु ज़ेब अब्बा उनके बगड़ खाई एडो वडो वाक्यो बुधाए अल्लाह जो कुरान तो फरमाए फअौहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअम्रिहिम हादा व हुम ला यशऊरून जुबान पे जुमला केड़ा तरी आया सब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून ओ मुझा पुटड़ो मां सबर दो कया मुझो रब मुझो मददगारा तमाजे के मामला चौदा अल्लाह मुझी मदद कंदो सैयदा फरमाए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज केड़ी गाल कया अज केड़ी गवाही दिया अज केड़ी सफाई पेश कया अज मु पंजो मामलो रब जे दर पे पेश कयो आ रब मुझे मामले जो हल नाज़िल फरमाए दो सैयदा फरमाए दी ना बैठा ही हुआ से थोड़ी देर लथी थोड़ी देर लगी मेरी महसूस कयो से हाओ मेरी रब जे तरफा वही जो नुज़ूल शुरू थी वियो आ अल्लाह जे तरफा कुरान नाज़िल थियण शुरू थी वियो आ अल्लाह से कुरान में फरमायो अल खबीसातु लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत तय्यिबातु लित तय्यिबीन वत तय्यिबून लित तय्यिबात खुदा मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरा रब जे तरफों जिब्रील कुरान खणी आयो ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इन मामले में पूरी रियाया परेशान आ मदीने में असहाब परेशान तवा जे अखिन में बनीरन आयशा जे अखिन में बनीरन थोड़ो सिद्दीक रोए तो पियो थोड़ी उम्मे रुमान भी रोए थी भई ए सब ने मामलात में परेशान असा आसमान ता कुरान नाज़िल करे दुनिया के बुधायूंदा जेकन आयशा जे किरदार दे दिसो तो मोहम्मद जे किरदार दे दिसो वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात असा जे तरफों उसूला पाकन जेले पाकन बेदन जेले बदन जे मोहम्मद पाका त आयशा पाका हिकड़े नुक्ते में अल्ले केतरियूं नसीहतूं हिक त इहा नसीहता हो जेके रब ते रखंदा रब तिन जा बेड़ा कने बोलणो कोन ॾींदो आ पंहिंजा मामलात रब ते रखण सिखो ॿियो मालूम थियो हे ईमान वारनि जो अंदाज़ आ हे ईमान वारनि जी तिर्ज़े हयात आ केॾी बि वॾी मुश्किल अची वञे केॾी बि वॾी परेशानी अची वञे हू रब जे दर तां मायूस कोन थींदा मामलात केॾा बन पर सैयदा मुसल्ले ते वेठी आ रब सां राब्तो
बजणा लथा न ज़मीन ते हिकिड़ो आदम सैयदा हवा छंक सुंज ऋण पट हुई पर उते भी यकीन हो तो अल्लाह मंजिल मक़सूद ते पहुचाईंदो। नूह नबी दा तस्करा पढ़ो था, ज़मीन पानी छॾियो, आसमान पानी छॾियो, पर नूह जे चेहरे ते वरी बि तवक्कल अल्लाह अमान ॾींदो। सॼी क़ौम बाबारी वॾे मंसूबे सां बारी। क़ालू बुनू लहू बुनियानन फ़अल्क़ूहु फ़िल जहीम। सारी कौम सब जा सब मर्द औरतों कोड़ा पक्का जवान चवंदा काछो गड क्यों बारण बारियूं मच बारियूं इब्राहिम के साड़ियूं। रब जो कुरान फरमाए तो मुसलमानों रब के की मजबूवा, रब के की सुनान बोवा, रब जे प्यारे खलील जी मौजूदगी में यकीन जानो अब्बो पर अब्बो भी दुश्मन सा गड्डा, अम्मा पर अम्मा भी दुश्मन सा गड्डा। अज पंजी सफर में बिहण वालों कोई कोने को हिकड़ी घरवारी कमजोर गड्डा। एड़े मौके ते सब बात बारन हर पासे तबसरा न मियां देर कान लगदी इब्राहिम के विचूंदा, मियां देर कान लगदी इब्राहिम अलैहिस्सलाम के साड़ियूंदा। मुशरिकीन आया ओ इब्राहिम अञा वक्त थई, अञा टाइम थई, अञा मौको थई, जेकर अञा बसांजी हामी भरी, जेकर अञा बसांदे रुजू करी असी तो के छडण ले तैयार आयूं, असी माफी ॾियण जे ले तैयार आयूं। पर वाह खलीलुल्लाह तुनी हयात तय्यबा, वाह खलीलुल्लाह तुने तवक्कल करण जो तरीक़ो। हे सब दुश्मन सभनी काचूं गड करे आड़ा हमारा, पर खलील जे चेहरे ते मुस्कुराहट फरमाइंदा हस्बी अल्लाह हस्बी अल्लाह हस्बी अल्लाह व निअमल वकील, निअमल मौला व निअमन नसीर। जेको करणो दव कयो मुझे मुझो रब काफिया। ज़करिया पोड़े नबी ते नजर दी पवे, कुरान फरमाए दो ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रासु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया। झूर पोड़ो घरवारी झूर पोड़ी, वार अच्छा थिया, हड्ड कमजोर थिया, घरवारी संड थी वई, पर रब जे दर ते सवाल अल्लाह बचड़ो अता फरमा। केड़ा वाक़या असां वटि शादी के 6 महीना थिया, पुटड़ो कोन थियो, बाबा हाणे हाणे पोड़ियूं सभु चवंदियूं दादा हाणे ओ हुते दादा, अड़े हिते मुसलो छा हुन के सॾ आई साम्हूं मस्जिद ॾेई बरकातु नफ़िल पढ़ी उन के सॾ। मुसलमान चवे कोन थो, ज़ुबान में फिको थो थे, हर जो मुसलमान फिको थो थे, शर्मिंदा थो थे चवां की, पर यकीन ॼाणियो हो ॾसे थो त हाणे उतां असरो कोन्हे। हाणे हाणे हलूं था हेॾे, अलाए हिते 5 जुमा अचबा ते 7 जुमा अचबा, हल्का फुल हेॾे ॾिठम माण्हुनि मच पे ॿारिया अल्लाह जी रहमत रब भले कंदो। हेॾे ही नंढो मसलो 5x5 जी केबिन खोली त नज़र था कयूं एतिरो पनो टंगियो पियो, अंक लिखिया पिया आहिनि, चए थो रोज़ी वठंदी। ही असां मुसलमाननि जा ईमान। यादि रहे मुसलमानो, नबूवत जे 23 सालन में सोने रसूलुल्लाह मुश्किलात मामलात परेशानी जे हल जे ला रब जे दर का सवा को दर ॾेखारियो ई कोने। बड़ा थी सके तो मुखे इल्म न हुजे, अकल न हुजे, समझ न हुजे, सियाणा वेठा कुदर ॾेखारियो अथनि। आया कारी हदीस हेड़ो को दलील सुने रसूलुल्लाह के ज़माने में वॾा पोतल दफन हुया मक्के मदीने में। नबी से जो चाचो खीर पियाक भा उहद जो शहीद, पाकिस्तान जो पीर कोने, रतेदर जो कोने, कंबर जो कोने, सालकोट सिंध जो कोने, इराक बगदाद जो कोने, मदीने जो शहीद मोहम्मद जो चाचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कदे ये भी चवना जे मामला हल न छंद जरा 5 चक्कर हितां बणी अचो, 7 सूमर हितां हिकु हिंगस ॾेखारिया। कब्रन ते पिया वञूं, मौलवी साहब वटि था वञूं, चयो तो वे 2 अखर लिखी थो ॾियां, मुश्क सां लिखी थो ॾियां। यार तोखे मौलवी साहब लिखण आया,
नबीसी बात छो कान ॾेखारी। यकीन जानो जी तव्हां मुखाक में ॿुधो खंबे ते कपड़ा टंगिया पियान हे मुसलमानों जी ईमान वण ते असांजे सिंध में हिकिड़ो अहिड़ो अहिड़ी बि जाइ हिकिड़ी मुतारिफ़ थी आहे जंहिंखे नालो आहे ते वारनि माण्हुनि मुतारिफ़ करायो शलवार शाह सुथड़ियूं टंगो हिते ऐं वञो खोड़ सारियूं टंगियूं पियूं आहिनि। हीअ असां मुसलमाननि जो ईमान थंबे ते नज़र थी पए थंबे ते कपड़ा टंगिया पिया आहिनि हीअ असां मुसलमाननि जो ईमान। ही के शयूं नसियूं आहिनि दीन अल्लाह जो आहे पर में इत्तबिउ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया। दीन आसमान ता नाज़िल थियो आहे अल्लाह ताला फरमाया त उन दीन जे पोयां हलो जेको आसमान ता नाज़िल थियो आहे। इन्ना अरदना अल-अमानता अला समावाति वल अर्दि वल जिबाल फबैन अन यहमिलहा वअशफक़ना मिनहा वहमलहा अल-इंसान। तो फरमाए दीन जेको आसमान तां लथो आहे अल्लाह जी अमानत आहे। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती वरदीतु लकुमुल इस्लाम दीना। फरमाए दीन अण पूरो कोंदव आहे बि लथो आसमान तां आहे बि रब जी अमानत ही दीन पूरो बा इनमें हर शे पूरी आहे अकीदे का वठी करे अमल ताईं वाक़ियतन पूरी आहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत पढ़ूंदा पान करीमन जो ज़मानो पढ़ूंदा सहाबा किराम जो ज़मानो पढ़ूंदा खंदक की मुश्किलात मौजूद आहिनि बदर जा अहवाल मौजूद आहिनि हुनैन जूं परेशानियूं मौजूद आहिनि बचरनि जूं वफ़ातूं मौजूद आहिनि साथियुनि जूं शहादतूं मौजूद आहिनि साथियुनि जो क़ैद थियणु मौजूद आहे। हत्ता के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम त ईअं बि फरमायो पर में सारी दुनिया में सब खां घणा सूर मूं मोहम्मद ॾिठा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर सभी गालें जे बावजूद हिकड़ी शई तमा के नजर ईंदी मिटे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दुनिया के दर ॾेखारियो अल्लाह जो औलाद लाहे वञो रब जे दर ते रोज़ी जो मामलो आहे रब जो दर सोने रसूलुल्लाह पूरी हयाती में हिक ही दर ॾेखारियो जेकॾहिं मुसलमान आयूं कलमे वारी वाट वठण चाहियूं दात इन जाइ ते अचणो पवंदो जेको जेको न मोलिदा उन तो मञा हितों जूं ॻाल्हियूं आहिनि। और मियाँ याद रखजा जिन्हें का हटी में तो रसूलुल्लाह की तालीम ईमान तवक्कल भरवसो इन से जो नालो वा को गवाही कौन तो दे को गवाही को नहीं को पर सैयदा जो अल्लाह ते ईमान आ त रब मुझे मामले के हल करो हल छो रब सी हल कयो कुरान नाज़िल जो क़यामत जी सुबह ते सैयदा जी अज़मत जा तज़किरा ऐं छो न जन टाइम काफ़ी थी चुको आहे बस एक ॿ ॻाल्हि पेश करे गुफ्तगू ख़त्म थो कयां। सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा हे अज़मत जा तज़किरा इन जे करे ॿुधायां थो ही शयूं ही मौज़ू इन लिए कोन को हे असाब सगुरा बयान जा मोहताज आहिनि असीं पंहिंजो ईमान उजागर कयूं था ऐं अक़ल सलीम रखण वारनि खे जिन खे अल्लाह अक़ल जी दौलत ॾिनी आहे न उनखे सोचण जो हिकिड़ो मौक़ो हे मामलात जेको उनखे साम्हूं रखजनि था ख़बरदार 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 मता करे कम इल्मी कम अकली कम फहमी जे बुनियाद ते हेड़न माण्हुनि जे लाइ घर तबसरा करे तव्हां खां पुछां थो असांजे समाज जा सूर ॾिसी तव्हांजे साम्हूं रखां असांजो दीन थो चवे तव्हां पाड़े वारे जी बि गिला न कयो आहे कोन्हे बल्कि असांजो दीन चवे थो जेकॾहिं पाड़े वारो बुरो आहे गुनहगार आहे तॾहिं मुंहिंजी हराम आहे ये असांजो दीन आहे। बे पासे था ॾिसूं त ही उम्मत वञी उन जाइ ते बीठी आहे हिननि में अहिड़ा माण्हू बि आहिनि जे दीन में पाड़े जे चोर जी डाकू जी गीबत जो तसव्वुर कोन्हे इजाज़त कोन्हे ही उहा उम्मत आहे वञी उते पहुती आहे। अहिड़ा माण्हू जो अबू बकर सिद्दीक़ जो बुरो तस्करो सोने उमर जो बुरो तस्करो अरे अम्मा आयशा जो बुरो तस्करो ही शायद का जमीन ते अड़ी कने कौम आई हुजे जेते कलमो पढ़े वरी उन जी घरवारी ते तानो तशरी करे केतरा समाज में साणा आहिनि कंहिंसां ॾाढी सुठी दोस्ती रखजे पर उनजी घरवारी खे गारियूं ॾिजनि उहो ख़ुशि थींदो तव्हां खां थो पुछां रते ते वारो तव्हां ॿुधायो दुनिया में कंहिंसां दोस्ती रखूं पर कहिड़ी दोस्ती असीं उनजी घरवारी खे रते देर जी घटिन गलियुनि में बुरो भलो चऊं असां मां ख़ुशि थींदो आम माण्हू असीं अनाड़ी गुन का हैसियत असांजी कान्हे हेॾे केरा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बुखारी पढ़ो किताबुल निकाह पढ़ो बाबुल गैरा पढ़ो पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहब सगुन कॾहिं तबसरो कयो साईं असांजो सरदार जेको सादान वॾो ग़ैरतमंद आहे
पान फरमायो बुधो सादत छा ऐं मोहम्मद ना ईमान को अकल आहे उहा आयशा त मौजूद आहे के दीन जन्नत चयो हुजे साबिती न मिलदी हां आयशा जो हुजरो जन्नत आहे जे हुजरे के मोहम्मद करीम अलैहि सलाम जन्नत चयो वा दुनिया पूरी में के पैगंबर जी घरवारी जी रहाशगाह अरे दुनिया के कन्फर्म मालूम कोने पर आयशा जे हुजरे जी रुगो कन्फर्म मालूमात कोने दुनिया दिसण ले सिके थी ओ हाजी साहबा ओ मुराई ओ जमल मदीने में वेंदो ही नवाफिल पढ़दो ही फराइज पढ़दो ही अज तो हो दो आज ऐप ते एप्लीकेशन आ वो फार्म फिल थींदो वा रियासुल जन्नत वजा ये फार्म फिल दिंदो वा वारी लगे रियासुल जन्नत में चक्कर हणा रियासुल जन्नत में वन फिल पड़ा वही जको रियासुल जन्नत थई जकन दीन का पुछ ही आयशा जो हुजरो थई रज़ी अल्लाह तआला यो ने औरत ले तबसरा उन्हें खातून ले तबसरा ये सब अहमकियों ही कम मकलियों आसमान के थुके यो चवण त आसमान के गदलो दा कयो जिन तबसरा कया अल्लाह आसमान ता जवाब ही सैयदा आयशा जो शान ही मामलात नाजिल था सिन अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु सभनी जे विच में अजा काफी सारी गालियों हुयूं और ताके शुरू में दस में डाडी तशरीह हदीस डिगी आ मुके ने शरीर मुकम्मल तौर ते एहसास आ त या न तशरीह कंदो दो वना वक्त बदलो दो वने प्रोग्राम डिगो थी तो वने हिनने गालन ते अपन गुफ्तगू के खत्म तो कया जिन गालन जो खुलासो चाहे मुझे मोहतरम दोस्तों हकीकतिया वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मुझे तुम्हारे रब मुके तमा के ठायो छालिया दुकानदारी कयूं बनी बारो कयूं जमींदारी कयूं यारी दोस्ती सियासत हे कम ये सब कयो पर मकसद हयात यो कोने पर में तुम्हारी जिंदगी जो मकसद हयात हुआ मालिक तो फरमाया मुतमा के इने ले ठायो वाद तो मुझी इबादत क्यों तो जो रब जे मकसद में पूरा न था लगो न तो सोचो न जे दर ते केदा निकम्मा लिखा विंदासे असी आयूं न रब जी ज़ात मिसाल का पाक है एकड़ी मैं खीर ले वठो खीर न दे तो पो जेकर तमा एकड़ो दुनिया में कुकड़ रखो दा न कुकड़ आना न दे तो पो असा जा कड़ा नंढड़ा हदफ न जैसे के एकड़ो जेकर मट ठाए न कुंबर मट में पानी न पवे तो पो तो भनियोस के कम जो ही कोने वाडे हणी 8 डी लगाए खट ठाही वाणे तैयार कई तो बाबा ने खट ते मुठाई या मेहनत करे ठाया इन ते वेहा इन ते वाडो सुतो खट किरी उछलियो ने के इंसान जो बिकड़ो हदफ हुंदो वा ही शे मुहिन करे ठाई या इंसान जो मकसद पूरो न तो दे इंसान मन शैतान फरद तो करे कदे सोचो जब मुलाजिम रखी 5000 दी कम गुरु सा कम न तो करंदो हल मियां तू न खपी बियो अचे वह बेमिसाल जेका ज़ात आ न उन ही जो हेडो वडो वजूद ठायो आ को मकसद आ हे अखियूं हे कन हे दिल हे दिमाग उन जो एक ही मकसद आ छो तो रब अलीम आ असी अलीम कोन आयो रब फरमाया दुबाना कि ताके जिंदगी दी निधम या मुख्तसर जिंदगी लगायो तो ताके अन्या आगे वडी जिंदगी दिया भली करे दिया ठाहे करे दिया ही जिंदगी कमाइण जो नालो वा आखिरत ठाइण जो नालो वा एडी सखावत मुखाद में तुम हदीस फरमाए हिकड़े वारे सुभान अल्लाह चो जन्नत में तां जो वणदा लगायो ये कोने तो तमा नमाज़ू पढ़ो दा रोजा रखो दा जिक्र फिक्र कयो दा मसलन से ताल्लुक जड़ो दा कोई कहते थोरो है नहीं तव्हां ते अल्लाह जो एहसान है जो रब तव्हां के इन हयाती में कमाण दी तौफीक दी या वो रब चाहे दुबाना ये का मुख्तसर जिंदगी दिया मुझे हुक्मन मुताबिक गुजार क्योंकि मुझे मोहब्बतू नसीब थींदियूं मुझो साथ नसीब थींदो मुझे मेहरबानी नसीब थींदियूं जन्नतू नसीब थींदियूं आओ इतना अपन रब दे रुजू कयूं गुनाहन का सच्ची तौबा कयूं जिंदगी जा बाकी जेके ॾींहं नेकिन में सर्फ कयूं इबादत में सर्फ कयूं जिक्र फिक्र में सर्फ कयूं अल्लाह जी शान मान कदर जा कायल बणजूं रब जे शान के जा बजा जिक्र कयूं।